अनफॉर्चुनेटली सिंधी पढ़ी वेंदो आहियां या त आउं लेटर बि हमारा सिंधी में लिखां छो कि अॻु माण्हू जेको मुंहिंजो इंग्लिश जो तर्जुमो करे थो ग़लति थो करे उहो जेको आहे हाई कोर्ट जी जजमेंट ई ग़लति थो तशरीह करे उन महिरबानी करे उनखे ॿुधायो छो कि हिकिड़े दफ़ा मूं खां वीडियो क्लिप ॾिठी हुई जेका हुन साहब हिते मगरबी बांग पे आई ऐं मूंखे हुते लानतूं ॿेजारे मूं चयो थोरो मूंखे लानत ॾियण वारो बि थोरो अहसासु करे हा त बांग बि अचे थोड़ी देर खां पोइ लानत ॾियो पर टीचर मां ई उमेदु रखूं कोन था असां त टीचर खे असां बेमहज़ब ॻाल्हाईंदो अनफॉर्चुनेटली पोइ उतां खां हिकिड़े अवांजे साहब जेको पहिरीं मोतबर हिकिड़े क़ौम सां तालुक़ थो रखे उन चयो त हिन मूंखां रिश्वत जा पैसा घुरिया आहिनि जॾहिं मूं हुन डिफॉर्मेशन जो नोटिस मोकिलियो त हाणे ख़ैर हुन मूंखे ऑफिस में छा छा चयो ऐं उहो कोन थो तव्हांखे ॿुधायां त हुनखे मूं चयो तव्हां जेका मूंखे चओ पिया न इहे मां लिखी ॾेई छॾियो ऐं मां सॼियूं शयूं ख़तमु करे वेंदुसि त ख़ैर आउं वधीक कोन थो ॻाल्हायां चई सर इन सां आहे न असांजी साख ख़राबु थींदी मूंखे अव्हांजी साख असांजी साख ख़राबु कोन थींदी जेका अव्हां असांजे लाइ हेॾो घटि वधि ॻाल्हायो अनफॉर्चुनेटली उहे सॼियूं शयूं आउं मिटी में विझी थो छॾियां पूरो थो छॾियां ऐं अचण वारो ॾिसो सर हीअ जेके अव्हां हिते वेठा आहियो साहब वेठल आहे ईअं दोस्त तकरीर करे विया आहिनि इहे सभु वेठल आहिनि अव्हां जेके आहियो न अचण वारी नसल खे ठाहिण वारा माण्हू आहियो अगरि अव्हां ई ख़राबु आहियो त अॻियां नसल त बर्बादु आहे उन मां का उम्मीद न रखिजो नसल मां त असांजी नसल छा थी करे टीचर्स खे ई कुझु करणु आहे ऐं सभिनि खां हर शइ खे शॉर्ट कंदे अव्हां खां ॻाल्हि थी वेतिरी थो कयां अव्हांजी इलेक्शन जी डेट अची चुकी है इन में इलेक्शन अव्हां ई कराईंदो इलेक्शन असां मॉनिटरिंग कंदासीं सिर्फ़ु अगरि इलेक्शन कराइण में अव्हां जमाली साहब वांगुरु वरी अव्हां बि नाकाम थी विया हलिया त पोइ असांखे कसूरवार करार न ॾिजो आई नो कि हिन खां पोइ वरी हिकिड़ी पिटीशन वेंदी उन पिटीशन में प्लेंटिव को ॿियो को हूंदो डिफेंडेंट में उहे ई माण्हू हूंदा जेके पिटीशनर ई हूंदा त आउं अव्हांखे वरी गुज़ारिश पियो करियां भंगवार साहब जी मदद करिजो इलेक्शन कमेटी मदद करिजो मॉनिटरिंग कमेटी मदद करिजो जेतिरो जल्दी थी सघे अव्हां पंहिंजी इलेक्शन करायो ऐं अव्हां पंहिंजी इन जॻहियुनि ते अची वियो ठीकु आहे ऐं जेके बि पंहिंजो पाण खे हींअर चेयरमैन PTLF चवनि पिया प्रेसिडेंट चवनि पिया बाबा मां प्रेसिडेंट न आहियो मां 2 सालनि लाइ ईंदा आहियो मां 3 लाइ 3 साल जेको मां बाइलॉ थिए थो उनखे गुज़रंदे बि 2 साल थी हलिया आहिनि हाणे अव्हां सो कॉल्ड आहियो मञी वठो ठीकु आहे इन ॻाल्हि खे मञो अगरि अव्हां पंहिंजो पाण खे सो कॉल्ड कोन था मञो त 5 कोर्टुनि अव्हांखे ख़िलाफ़ जजमेंट ॾेई चुकी आहे उनखे ॾिसो कानून जी ख़िलाफ़वर्ज़ी न करियो अव्हां पंहिंजो पाण खे महिरबानी करे अकॉर्डिंगली लॉ जे मुताबिक़ अव्हां वापसि अचो भंगवार साहब जे अंडर हाणे अव्हां अची एज़ अ इलेक्शन विड़ो ऐं अव्हांखे आउं कसम खाइण लाइ तयारु आहियां ऐं हिते जेके बि माण्हू वेठल आहिनि सभिनि खे ॿुधायां पियो मुंहिंजो न को सिकंदर जतोई सां को वास्तो आहे न को हिननि माण्हू हिननि ॿिए कंहिंखे सुञाणंदो मूंखे हींअर भाउ ॾेखारियो अथनि चयो नुमान मरी आहे मीरपुर खां जो सीरियसली ज़िंदगी में पहिरीं नई मुलाक़ात थी आहे मुंहिंजी मां कोन थो सुञाणां पर आउं अव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो इलेक्शन मेरिट ते थींदी प्योरली मेरिट ते थींदी कंहिंखे बेमानी करणु कोन ॾींदुसि आउं अव्हांखे अॼु वाज़े पियो ॿुधायां कंहिंखे बि कोन मूंखे किथां खां बि फ़ोन आयो बेमानी करणी जेको बि कराईंदो या त आउं कोन हूंदुसि या इलेक्शन न्यूट्रल थींदी पोइ सिकंदर जतोई या मां केरु खटे या न खटे आई डैम केयर आई एम ओनली केयर अबाउट मेरिट सिर्फ मेरिट होगी मेरिट के अलावा कुछ नहीं होगा और मुझसे कोई गलत उम्मीद मत रखिएगा फिर मुझ पे जितने हज़ारों करप्शन के इल्ज़ाम लगाते रहे करते रहे आई डोंट माइंड इवन आई डोंट केयर सीधी बात है मुझे कोई मसला नहीं है मुझ पे इल्ज़ाम लगाएं क्योंकि मेरा मादी भी क्लियर है और आने वाला मुस्तकबिल भी क्लियर होगा ये टके की चीज़ों पे ना मैं आने वाली कौम को आने वाली नस्लों को बर्बाद होने नहीं दूंगा करप्ट उस्तादों को लाके यहाँ पे आएगा तो कोई मेरिट से उस्ताद आएगा जिंदाबाद ठीक है जी आप लोगों की बड़ी मेहरबानी मेरी वजह से आप लोगों को वक्त देना पड़ा आप लोगों की बहुत हैसियत है कौम में दुनिया में हर जगह में उस्ताद एक बहुत बड़ा नाम है ठीक है जी हम आगे बढ़ते हैं मैं हलफ के लिए इनवाइट करता हूँ अब्दुल खालिक भंगवार साहब मैं मजीद एक और बात बता दूं आपको इनमें से एक मेंबर वैकेंट है
वो कोई साहब थे, वो जमाली साहब के ग्रुप में चले गए, अभी तक उसको हमने इंडक्ट नहीं किया है। आई डोंट नो मैं करूँगा या ना करूँ, लेकिन अभी तक वो वेकेंट है। चले जी। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। आऊँ नालो अब्दुल खालिक वल्द गुल मोहम्मद ज़ात बंगवार औदो चेयरमैन इलेक्शन कमेटी पेट सिंध मरकजी इलेक्शन कमेटी ऑल सिंध प्राइमरी मरकजी इलेक्शन कमेटी ऑल सिंध प्राइमरी टीचर एसोसिएशन सिंध अल्लाह ताला के हाज़िर नाज़िर जाने इकरार अल्लाह करियां ताला थो के हाज़िर नाज़िर जाने इकरार करियां थो त मां पीटी अलिफ जे आइन खे त मां पेटीएल जे आइन खे चङी तरह पढ़ियो ऐं सम्झियो आहे। चङी तरह पढ़ियो ऐं सम्झियो आहे। मां हलफ़ खणी चवां थो त मां हल्फ़ खणी चवां थो त मां पीटी अलिफ इलेक्शन पीटी अलिफ जी आइन मुहब कराइण जो पाबंद रहंदुसि। जे इलेक्शन पेटीएल जे आइन मूजिब कराइण जो पाबंद रहंदुसि। पीटी अलिफ जी आइन मूजिब फैसला करण जो पाबंद रहंदुसि। पेटीएल जे आइन मूजिब फैसले करण जो पाबंद रहंदुसि। पसंद नापसंद के कॾहिं बि फैसले ते हावी थियण न ॾींदुसि। पसंद नापसंद के कॾहिं बि फैसले ते हावी थियण न ॾींदुसि। पीटी अलिफ तंज़ीम जी साख के बरक़रार रखण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि पेटीएल तंज़ीम जे साख खे बरक़रार रखण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि ऐं तंज़ीम सां वफ़ादार रहंदुसि। ऐं तंज़ीम सां वफ़ादार रहंदुसि। दुआ आहे त दुआ आहे त रब पाक सदके रब पाक सदके पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मूंखे हलफ़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हल्फ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। जज़ाकल्लाह।